जिला कंबर शहदाद कोट खां ब्यूरो चीफ कुर्बान चन्ना। लालू रायक बरसागोट पता माछी जो रहवासी पोरियत मोहम्मद आज़म सोलंगी गुज़िरियल 3 महीननि खां ॾोहारियुनि वटि यरगमाल बणियल आहे। मगवी पोरियत जे बाज़ियाबीअ लाइ संदन पीर शाहन सोलंगी, माउ लाल खातून ऐं ज़ाल रुखसाना ऐं ॿियनि मासूम ॿारनि समेत लालू रायक प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि चयो त 3 महीना अॻु मोहम्मद आज़म सोलंगी खे फ़ोन कॉल करे लालू रायक घुरायो वियो, जिथां केस अगवा कयो वियो। जंहिंखां पोइ 5 ॾींहं बाद मगवी आज़म सोलंगी जी घरवारी रुखसाना खे जवाबदार गुलाम अली लाशारी जे फ़ोन नंबर तां कॉल आई। हुन चयो त तुंहिंजे मुड़ुस खे अगवा कयो आहे, तूं असां सां नाजाइज़ तालुक़ रख, न त तुंहिंजे मुड़ुस जीअं तोखे बि अगवा कंदासीं। एहतिजाज कंदड़नि अहिड़ो फ़ोन रिकॉर्ड पुलिस इंतिज़ामिया खे ॾिनो आहे ऐं पाक किताब बि खणी वियासीं त असांजे वाहिर कई वञे, पर हिन वक़्त ताईं पुलिस असांजो केस दाख़िल करण लाइ बि तयारु नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर मगवी मोहम्मद आज़म सोलंगी खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। कुर्बान अली, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।